नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे का खबर ॾींदा हलूं त ज़िले ठठे जे यूसी सोंधा जे रवासी गुलज़ार अहमद सूमरे जे डिप्टी कमिश्नर ठठे तरफ़ां डीज़र कोटा जे लाइ DRC खे मुसलसिल काफ़ी अरसे खां पोइ अवामी प्रेस क्लब ठठे में प्रेस कॉन्फ्रेंस में गुलज़ार सूमरे सहाफ़ियुनि सां ॻाल्हि कंदे चयो त मुंहिंजे वालिद जाम ख़ान सूमरो महकमा जंगला में फॉरेस्ट गार्ड जी ड्यूटी कंदो हो। डिसंबर 2015 जी ड्यूटी जे दौरान उहो फौत थी वियो, जंहिंखां पोइ डीज़र कोटा जे लाइ मूं दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिंखां पोइ 31 जुलाई 2018 ते चीफ कंजर्वेटर फॉरेस्ट ऑफिस खां हिकु लेटर डिप्टी कमिश्नर खे मोकिलियो, जंहिंमें DRC कराए रिपोर्ट मोकिलण जो चयो वियो। पर हिन दौरान डिप्टी कमिश्नर ठठो नवाज़ साहू बि मूंखे मुख़्तलिफ़ तारीख़ूं ॾेई DRC न कराई वई, जंहिंखां पोइ नए डिप्टी कमिश्नर मोहम्मद उस्मान तनवीर बि सिर्फ़ हिकु तारीख़ूं अनाउंस करे DRC नथी कई वञे। जॾहिं त डिप्टी कमिश्नर ठठो जो अमलो बि असांखे DA ठठो सां मुलाक़ात नथो करण ॾे। गुलज़ार सूमरे वधीक कयो आहे त आउं ग़रीब आहियां, 7 महीननि खां माण्हुनि खां पैसा कर्ज़ ते वठी DC ऑफिस जा चक्कर हणां पियो, पर केर बि मुंहिंजे ॿुधण लाइ तयारु कोन आहे। जॾहिं त डिप्टी कमिश्नर मुख़्तलिफ़ प्रोग्राम में सिर्फ़ फोटो सेशन कराइण में नज़र अची रहियो आहे। हिन चीफ सेक्रेटरी सिंध कमिश्नर हैदराबाद आला अफ़सरनि खां मुतालबो कंदे चयो त खुदारा मूं ग़रीब ते रहम करियो वञे। डिप्टी कमिश्नर ठठो खे पाबंद कयो वञे त असां ग़रीबनि जा मसइला जल्द खां जल्द हल कया वञनि। ॿी सूरत में वधीक असां सख़्त एहतिजाज जो हक़ महफ़ूज़ रखूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।